सिंधु दरिया के मथा नामंजूर आहिनि। असां उनखे रद्द था कयूं, असां उनखे रद्द था कयूं, असां उनखे रद्द था कयूं। ये तकरारी छके नाल, तकरारी छके नाल चूलिस्तान के अंदर जेतिरियूं बि इसराइल जूं शयूं हली रहियूं आहिनि, कादियाननि जूं शयूं हली रहियूं आहिनि, इन्हनि खे बंदि कयो वञे, ख़रीदो फरोख्त इन्हनि जी बंदि हुजे, असांजे मुल्क में न अचनि। खुदा इन्ही जे करे जो इहे असांजे असाम जा पैसा कमाए साॻियो असांजे मुस्लमाननि खे आई असा आर्मी चीफ का मुतालबो क्यों था तो खुदा तोखे जेको यो ओदो मिलियो आहे त उन जो तू हक़ अदा कर। हक़ अदा ये ना त मुज़म्मत तू कर, खाली बयान दे न। हक़ यो आहे इसराइल ते सिधो बमन जो ऑर्डर कर, मिसाइल जो ऑर्डर कर। जेके मिसाइल असां पाकिस्तान में रखियूं आहिनि उहे मुसलमाननि मज़लूमनि सां ऐं उन्हनि सां मदद जे लाइ रखियूं आहिनि, खाली न रखियूं आहिनि। ये घोड़ा खाली असां पाकिस्तान में ईअं ॾेखारण जे लाइ न रखिया आहिनि। जेके बि असां इहे मिसाइलूं रखियूं आहिनि, एटम बम रखिया आहिनि, सभई असां मज़लूम मुसलमाननि सां उन्हनि सां मदद करण जे लाइ ऐं उन्हनि जी हिमायत करण जे लाइ रखिया आहिनि।